नाज़रीन, गोलारची वेझो ज़मीन जी मालिकी जी तकरार तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾेई रहिया आहिनि सरदार भट्टी। जी सरदार, छा तफ़सील आहिनि? बख्तावर, अॼु सुबुह जो अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे गोलारची जे चक नंबर 6 ॻोठ कादर बख़्श नोड़ियो में कंबो बिरादरी नोड़िया बिरादरी जो जेको ज़मीनी तकरार तां ॿिनि धुरनि में झगड़ो थी पियो, जंहिंजे फायरिंग जे नतीजे में 2 माण्हू ज़ख़्मी थिया त हिकु 40 साला नौजवान जेको आहे उहो तॾहिं ते जेको आहे क़तल थी वियो। इहो जेको वाक़ियो आहे इहो काफ़ी अरसे खां जेको आहे ॿनी जो जेको तकरार आहे उन ते हलंदड़ हो। गोलारची पुलिस जे SHO आसिफ अली शाह जेको आहे पहुची जेको आहे लाश जेको आहे तॾहिं खां खणी जेको आहे तालका अस्पताल गोलारची आंदो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बाद हैदराबाद मोकिलियो वियो आहे, जॾहिं त लाश जेको आहे उहो अञा जेको आहे तालका अस्पताल जेको गोलारची में मौजूदु आहे। वारसनि पारां अञा ताईं को बि जेको आहे केस दाख़िल न कयो वियो आहे। जी बख्तावर। सरदार भट्टी, अवां जी महिरबानी।